प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा साईं पंहिंजे दीन मज़हब ऐं इस्लाम सां गॾोगॾु माण्हू जंहिं धरती में रहे थो, जंहिं धरती खां ॼमियो आहे, जिते पलियो आहे, जिते सरजियो आहे, उहा धरती, उन जो कल्चर ऐं उन जी उथणी वेहणी, उन जो तौरु तरीक़ो, उन जूं रीतूं रस्मूं बे इंसान जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि। याने पंहिंजो जेको कल्चर आहे, उन जो इहो मतिलबु न आहे त उहो कल्चर जेको असांजे दीन ऐं मज़हब जे टकराव में अचे थो, माना जेके असांजे मज़हब जे ख़िलाफ़ु आहे, असां उन कल्चर जी ॻाल्हि नथा कयूं। असां उन कल्चर जी ॻाल्हि था कयूं जंहिंमें असांजी जेका असांजूं रीतूं रस्मूं इस्लाम मुताबिक़ आहिनि ऐं असांजी जेका प्यारी मिठड़ी सिंधी ॿोली आहे या माउ ॿोली आहे, असां उन खे बि विसारे नथा सघूं। छो त जेसीं ताईं तव्हां पंहिंजी ॿोली खे ज़िंदा न रखंदव, तेसीं ताईं तव्हांजो सिंधी हुजणु या सिंधी जो वजूद हुजणु को दुरुस्त न आहे। ऐं जेसीं ताईं तव्हां सिंधी ॿोली में पंहिंजूं कहाणियूं, पंहिंजा किसा, पंहिंजा तरीक़ा, लोक अदब जेको आहे, उन खे ज़िंदा न रखंदव, तेसिताईं ॿोली बि ज़िंदा कान रहंदी। सो उन सिलसिले में आऊं तव्हांखे अॼु मुख़्तसिर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, जो असांजा वॾा जेके आहिनि सो वेही करे कचहरियूं कंदा हुआ ऐं सुहिणियूं सुहिणियूं अकुल वारियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ ऐं असां नंढे हूंदे उहे ॿुधंदा हुआसीं। उन्हनि मंझां हिकिड़ी ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधायां थो। उनजो मतिलबु इहो आहे त उन में असांजी ॿोली जो बका बि आहे, उन में सबक़ बि आहे। मुंहिंजा साईं उहा कहाणी जेका नंढे लाॻाऊं ॿुधी, उन मंझां उहा आहे त हिकिड़ा ॿ भाउर हुआ, हिकिड़े जो नालो ढारो ऐं ॿिए जो कफ़ील हो। कफ़ील अखियुनि खां जेको आहे नाबीन हो, उहो घर वेठो हूंदो ऐं ढारो घर जा ॿाहिरि कमकार करणु वेंदो। सो ॿई ॾाहा हुआ। हिकिड़े ॾींहुं ढारो जेको आहे सो भुॻड़ा खाईंदे खाईंदे जे वण ॾे निहारे त हल बाप, ॾेंभुअनि जो वॾो मानारो आहे। उहो मानारो ॾिसी जॾहिं घर मोटी आयो त पोइ कफ़ील खे चयईं त साईं, ढारो चए कफ़ील खे, ढारो चए कफ़ील खे, घर में घर घणा, घर में घर घणा, त अदा हाणे इहा जेका गुजारत तोखे ॾिनी आहे इहा भञी ॿुधाए। त कफ़ील थोरो गौर ऐं फ़िक्र खां पोइ चयो त अदा, चॿींदे चणा ॾींभू ॾिठा ई ॾार में। त मुंहिंजा साईं, हाणे इहा केॾी अकुलमंदी जी ॻाल्हि आहे त घर में घर घणा, हिकिड़े घर में केतिरा ई घर थी सघनि था। याने मानारो आहे त हिकिड़ो, पर उन में ॾिसो त केतिरा सोराख़ थियनि था, उन में ॾेंभुअनि जा ॿचा वग़ैरह थियनि था। ऐं उनखां पोइ हिकिड़े ॾींहुं ढारो जो वञे दरिया ते ॾिसे त उते दरिया जे किनारे ते हरण जेको आहे सो दरिया मां पाणी थो पीए पियो। पाणी पीअंदे ई अचानक उतां हिकिड़ो ॾंभरो ट्रपो जो खाधई पाणी खां ॿाहिरि निकितो त उहो अची हरण जे सिंग ते अड़ियो। मथां जो बाज़ ॾिठो त बाबा ॾंभरो फतके थो पियो। उन खे झपण जे लाइ हुन मथां लामारो ॾेई ऐं अची ऐं सिंग जे मथां किरियो ज़ोर सां जो किरियो त हू पाण बि सिंग में फासी वियो ऐं हरण खे बि वॾो धचको आयो, उहो बि दरिया में हलियो वियो ऐं टई मरी विया। त इहा ॻाल्हि ॿुधी ॾिसी करे
ढारे अची घर चयो कफ़ील खे त अदा कफ़ील ढारो चए कफ़ील खे, ढारो चए कफ़ील खे, टे टे गॾु मरनि, टे टे गॾु मरनि। पोइ कफ़ील गौर ऐं फ़िक्र करे ॿुधायो त अदा बर बर हरण जर ॾंभरो अर्शां बाज़ किरन, पोइ टे टे गॾु मरनि, टे टे गॾु मरनि। त मुंहिंजा साईं इहे अकुलमंदी जूं ॻाल्हियूं ऐं अहिड़ा क़िसा कहाणियूं सुहिणियूं पंहिंजी ॿोली खे ज़िंदा रखण जे लाइ ऐं पंहिंजे औलाद में सुहिणियूं सुहिणियूं पंहिंजी औलाद में सिंधी ॿोली खे बरक़रार रखण जे लाइ अहिड़ियूं सुहिणियूं कहाणियूं तव्हां असांखे ॿुधाइण ऐं ॿुधणु खपनि। तव्हां असांजी ॿोली ज़िंदा रहे ऐं तव्हां असांजी सुञाण सिंधी हुजण जी सुञाण बरक़रार रहे। बिलाशक असां मुसलमान आहियूं, असांजी मुसलमानी सुञाण उहा अलॻि शइ आहे, पर गॾोगॾु मुसलमान त आहियूं पर सिंधी मुसलमान आहियूं। सो तव्हां उमेद त हीअ शइ तव्हांखे वणंदी ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदव ऐं दोस्तनि सां शेयर कंदा ऐं लाइक कंदा ऐं हिन मिसकीन खे पंहिंजे दुआनि सां यादि रखंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।